अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां सरवर जलाल जी ख़बर शेयर कंदा हलूं। दादू डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन पारां शहर ऐं ज़िले अंदर केमिकल तैयार करण वारे खीर सरेआम विकिरो थियण ख़िलाफ़ वकीलन पारां दादू बार आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते बार जे सदर नियाज़ हुसैन पंवर, सोबत बलोच, पीर हनी, राशिद घलो ऐं ॿियनि चयो त वॾे अरसे खां दादू ज़िले अंदर ज़हरीलो केमिकल मां तैयार शुदा खीर विकिरो कयो पियो वञे, जंहिं सबबि सॼे ज़िले जे रहवासियुनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। हुननि वधीक चयो त केमिकल वारे खीर में 20% शैम्पू, सर्फ ऐं हिकु केमिकल विझी खीर तैयार करे शहर जे होटलुनि ऐं खीर शॉप ते विकिरो थी रहियो आहे। हुननि चयो त केमिकल वारे खीर वापराइण सबबि कैंसर, गुर्दनि जी तकलीफ़, पेट जूं बीमारियूं थी रहियूं आहिनि। पर दादू ज़िले इंतज़ामिया निंड सुतल आहे। अगरि ज़िले इंतज़ामिया सुजाग हुजे त अॼु असां वकील एहतजाज न कयूं हा। अगरि ज़िले इंतज़ामिया नोटिस न वरितो, दादू डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जा वकील दादू सेशन जज जे अदालत में वेंदासीं। एहतजाजी तहरीक पिणु शुरू कई वेंदी।